नारंगी केला केला अचो 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 इधर अचो। ताजे फल ताजे फल ताजे फल ताजे फल ताजे फल। हाँ दा पुनी ना फ्रूट वाले वटि हाँ तकरीबन सॼा फ्रूट अथसि। हाँ केला पिया अथसि। हाँ ना हाँ सुठा लॻनि था पोइ अदा थोरो खाई ॾिसूं। चाखल किलो किलो ॾेखार किलो आधा किलो वठो। अदा हाणे मौसम न आहे ॾिसां हाणे कहिड़ी आहे। हाँ अदा कीअं दर्जन ॾिनो केला? हाँ 100 रुपये दर्जन। 100 रुपए? जी हाँ। असांखे हेॾो वधीक मिक़दार में खपंदा हुआ ख़तमु हुआ। घणा खपंदा हुआ? सुठो अदा चटणी VIP किलो VIP बिल्कुल। हे असांखे खपंदा तकरीबन 10 दर्जन। 10 दर्जन हाँ हाँ 10 दर्जन थी वेंदा। जी हाँ 100 रुपए दर्जन। 100 रुपये दर्जन। अब तो रेट वठंदासीं असां। अरे यार तो ठही पवंदा हेॾी का बि ॻाल्हि नाहे। हाँ जैतून भी पिया आहिनि था। हाँ जैतून कीअं किलो? 50 रुपये किलो। 50 रुपए यार हे थोड़ा पुराना लॻनि था असांखे खपंदा 15 किलो तकरीबन। 15 किलो का ॻाल्हि न ॿिया सुठा गुदाम में पिया आहिनि। का पेटी पयूं घणी पेटी? जी हाँ आहे ॾिसो ख़बर न दादा कहिड़ा आहिनि। सफ़ा मिठा माखी थी। जैतून ओके आजा मैंने कच्चो ना है सही है। अदा बिल्कुल VIP माल आहे। असांखे खपंदा 15 किलो तुझा 3 किलो ही न थींदा। अरे यार ॿिया गुदाम में पिया आहिनि अहिड़ी का बि ॻाल्हि मां जल्दी घुराए थो वठां। सही है जैतून ओके आजा। हाँ ठीक है आजा जैतून भी थी विया केला भी थी विया ॿियो कुझु? चक्कू अरे चक्कू बि आहिनि। अथी? हाँ हाँ ॾिसो चक्कू वॾा थोड़ा नरम लॻनि था। अदा यकीन करे VIP चक्कू आहे VIP खाई त ॾिस न। अदा थोरो नंढा वॾो घणो न आहे। अरे VIP ॿियो गुदाम में माल पियो आहे न। हाँ हाँ उहो माल खणाए अचां थो। हे घणा किलो असांखे 20 किलो खपंदा चक्कू पूरा। 20 किलो? हाँ ख़ैर 5 किलो खणे आहिनि ॿिया मां गुदाम को घुरायां थो। थोरो कौड़ो लॻे थो। अरे यार बिल्कुलु मिठो आहे न उहो बिल्कुलु मिठो आहे अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। घणो खपे? 20 किलो। 20 किलो 20 किलो मां घुरायां थो। हा ॿियो छा खपे? हल ठीकु आहे। ॿियो सूफ़ आहे सूफ़ नंढो? सूफ़? हाँ हा सूफ़ गोल्डन सूफ़ आहे गोल्डन बिल्कुलु गोल्डन। अदा केतिरा पिया आहिनि? सूफ़ चई न सूफ़ न? हाँ नारंगी पई अथसि। अदा बिल्कुलु VIP गोल्डन सूफ़ आहे गोल्डन। नारंगी नंढो आहे अदा? ॿियूं नारंगी पयूं आहिनि बहुत वॾियूं नारंगियूं आहिनि गुदाम में पयूं आहिनि। नारंगी था 15 किलो। हे छिकले न थींदा। अदा बि गुदाम में पयूं आहिनि मां घुरायां थो न यार। तो जो खटी न हुजे यार बिल्कुलु तव्हां खाई ॾिसो मिठी न हुजे त मूंखे नारंगी दा कि नंबर आहे? अरे यार चवां थो न बिल्कुलु VIP नारंगी आहे। पोइ थोरो घटि आहे न वधीक खपे थो। अदा गुदाम में माल पियो आहे मां घुरायां थो न। हाँ हिकु पेटी ॿ पेटी खे ॾींदियूं मां ॿी पेटी घुराए थो वठां। सही आहे। घणी पेटी खपंदियूं? हा दा ख़त्म टाइम थिए थो। फ्रूट तो की आदा जीअं चई हाणे। अच्छा हल ठीकु आहे दादी सरदो बि आहे सरदो। ठीकु आहे ठीकु आहे ओके 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 भाउ। अदा ॻाल्हि ईअं आहे हा असांखे रुपया जुमेरात जो ख़त्म। हा सुठी ॻाल्हि आहे। ख़त्मे में मिठो ॾिबो आहे फ्रूट वग़ैरह। हा ज़ाहिर ॻाल्हि आहे। पोइ रते सलाह मटाई आहे चए थो ज़रदे जी देग लारायूं था उहा बि मिठी हूंदी आहे फ्रूट कैंसिल बाबा। अरे फ्रूट न खाओ ठीकु आहे। ए फ्रूट खाधो थी केला खाधा थी नारंगी खाधा थी सब्जी खाधा थी कीअं? हवा खाधा थी पोइ तुंहिंजो दुकानु आहे तूं पाण घड़ी चेक कराए पियो मां छा कयां? अरे मां चेक करायां पियो त वठिजे न हिन जे लाइ। बाबा मां वठणु आयो हुउमि। पोइ वठी न। तुंहिंजो बुखियो न आहे पर हाणे ॿाहिरि कैंसिल कयो मां छा कयां? अरे मां तुंहिंजी बात ॿधल आहियां छा? मूंखे केरु पैसा भरे ॾींदो? अरे अदा ख़त्मे में मिठी शइ ॾिबी आहे पर मिठो फ्रूट बि आहे त ज़रदो बि आहे। वो घर में ज़रदे जी देग लाराए थो बसि छा कयां? अरे जॾहिं तोखे न वठिणो हुयो तूं हेॾो सारो मुंहिंजो माल खाई वियो आहे। उन टाइम ते पाण ख़ुशामद ॾिने पियो केलो बि खा जैतून बि खा नारंगी बि खा हाणे वरी पैसा थो घुरे। उन टाइम ते चए पियो ॾाढा मूंखे पेटियूं ॾे मूंखे हेतिरियूं ॾे मूंखे हेतिरियूं ॾे हाणे वरी मां न वठंदुमि। यार पेटियूं खपनि पियूं वाकई पर मसलो इहो आहे त घर में प्रोग्राम कैंसिल थी वियो आहे।
बाबा मां तो ये कान छड़ी तुम जैसे भी ते पैसा रख पो मां छड़ी तो माई वो छो मत खाली केरो खादो मुझे 10 रुपए ॾियां तो अरे अरे छा तो करे हे नारंगी खादई हे केला खादई चक्कू खादई ये सब मजे माल खाई वे ये की वंजो हे नारंगी के खादी आ ये तू पाण घड़ी घड़ी दे साफ करे वट का नारंगी का अरे मां ला चवा पे गिराक मां फादो की है इन गला मत को जा पियो हे केदी तुम के पैसा फेरा अब 10 रुपए थे मा 1.5 घणे एकड़ा दाद पे की वातो ना केलो खादो बाकी भी ना 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 करे भी ना खबर थी नारंगी घणी जी आ घणे दिया हां घणे दिया 250 रुपए किलो आ वो मां त न वती दा मां सौदो थियो सा अरे तू तो खादी तो सही ना बाबा किथो खादी यार मां वठा तो पैसा बिल्कुल ले आने मां वती ना मां तो कदे छड़ी तू इते पैसा आ फड़ो न कर यार फड़ो अरे काम खा यार पढ़ाई न थी मां तो करे भी न छड़ी ते पहले पैसा रख पवन अरे धंधे में रेत कभी आ अरे सजो मुखे नुकसान तो दई वनी अरे धंधेदारी में कस कसर खाई भी है चाचा छा ना 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 मां तो करे भी न छड़ी तू ते पैसा कट असा के वाकई खपन पिया हर हफ्ते खमीस की शाम जो खत्म करना हूं मां को सुनो लोगो ना पर हाणे बा प्रोग्राम कैंसिल कर मां छा कया अरे सुनिए के भला सिंग निकरी दाइन जो की सुनियो थिंदो आहे यार तू दुकानदार वडो फडाई है भला धंधे में कस कसर खाई भी है यार ये न कर ॾिस अन्या मां फडाइया दूसरी वांगुर इते कदी कदी हे खाए पियो कदी हे खाए पियो रे तो गंते शर्म ना अचे पियो दारी में कस कसर खाई भी है छा थियो तो के चाचा छा थी छा जो धंधो दारी पहले तो पैसा रख हां पहले पैसा रख दे पैसा रख और खबर न थी पे अलाए केड़ा भुखिया ठग लूसी चरण पग में हेतरा क्रेट वरदम हिय कदम खबर न अलाए केड़ा लूसी लूसी मानो सा भगा बिठा सजो नुकसान दई आ 250 रुपए माल खाइयो अला पई तुम